नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व मिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमा व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इज़ा तज़व्वजल अब्दु फ़क़द इस्तकमल निस्फ़द्दीन वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम आलिनू अलन निकाह वजअलू फ़िल मसाजिद वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद। सब चो सुनो मोहम्मद जा आशिक ॾाढा जाओ कुछ कुछ त चाचड़न जो भातो हलाल क्यों ॾाढा सलाम आ चाचे गुलासन के भाव नेमतुल्लाह के ममताज साहब के जो चो पहिरियों खैरियत कभी त रब राजी थे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह मज़ो ही नहीं ॾाढा पहिरियों अल्लाह राजी पो बिरादर राजी वड़े वाचा जड़ पहिरियों जे खैरियत कंदम अल्लाह जे नाले हाणे वारो जेको भगवान है इहो मुफ्त जो आहे इन का पैसा दबे खाओ सुबह अरे हे घोट भलो है मौला इन सजाद जी पार थई लगे कुर्सी भी ओ ई के यार कुछ मुझी मार्केट वदा हाणे त मूंखे घोट नंबर प्लेट बि हणी छड़ी वड़ेवा घोट जानी रब हिन खे पहिरियों ई बचड़ो ॾिचांस जेको बाबा बाबा करे सॾु करे कुछ पंहिंजी बि मेहनत कजा मगा ए घोट भलो आ इस खिले थो न त ॿिया घोट चुप जड़ो वात के एलपी लगल अल्लाह ई घोट भलो आ शब्द जो सुभान माल मुखे तो मिले सड़ो तहां छालाए थियो न मौलवी मुला थींदा मुख मरदा मुला फाटी मरदा मुला असां जे ड्रवन जो महीनो ताने अचे पियो अज मां दुरूद जे बारे में चार गालियों अर्ज कंदुस मां बकया हां बकटिया हां पर घोट वरी मागे हार पाराए मुजी मार्केट वधाए सुभान अल्लाह जो दुरूद के बारे में गाल क्या हुजूर साईं का पूछो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु क़यामत में सपा वेजरो ता के केर हुंदो सपा वेजो हुजूर फरमायो अक्सरुहुम अलैहि सलातन जेको दुरूद घणो पढ़े न क़यामत में मोहम्मद के सपा वेजो एकड़े बुजुर्ग माखी जे मखे का पूछो तो तुजी माखी मिठी छो आ तू तो मुख्तलिफ गुलन जा रस चूसी लिया कजो फिको कजो कौड़ो कजो मिठो माखी जे मखे जो जवाब पूछा जे बुजुर्ग मां सभिनी गुलन जा रस चूसे पछाड़ी मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ आशिक रसूल बैयत में रख गयो जाजो हाथो हेठा वो कटड़ो कटड़ू हेडे चाचड़न में इंतो ही ना आयो तो बेल चाटो क्या सब मोहम्मद जा आशिक आया हुजूर तो फरमाए त मलाइक गश्त कंदा है केर गश्त पुलिस भी कंदी है गश्त फौज भी कंदी है गश्त तबलीग जमात वाला भी कंदा है गश्त मलाइक भी कंदा है
फौज छो गश्त कंदी आ मुल्क जा गद्दार गोलींदी आ पुलिस छो गश्त कंदी आ डोहारी गोलींदी आ तबलीग वारा छो गश्त कंदा आहिनि गाफिलन खे मस्जिद में वठी ईंदा या रसूल अल्लाह मलाइक छो गश्त कंदा जेको दुरूद पढ़ंदो आ न मलाइक खणी मोहम्मद जे रोज़े ते पहुचंदा चाचड़ो बकम रब पाण भी कंदो थव अलाह नमाज कोने पढ़ंदो अलाह हज कोने कंदो पर बकम रब कंदो आहे हिकड़ो हाणे तो बुधाया बियो वाइज में बुधाईंदुस केड़ा अब्बा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी रब तो जे माई मुझा मलाइक मुझे महबूब ते दुरूद रहमत मोकलियोंदा कलमे वारो तहां भी मोहम्मद ते दुरूद पढ़ंदा अज चाचड़ो मुझा सौदो कयो दुरूद माथो पढ़ा सुभान अल्लाह तहां चओ चई देखारियो त पो शुरू कयो मजो ना आए ढाडिया ॾिसो मां तव्हांखां पढ़ायां बि नथो मतां कंहिं पोड़े जो कचो हुजे सईदाबाद टूल ते हिकिड़े कुराड़े खे मुंहिंजो दुरूद ॿुधा हुन वरी कलमो तईब ॿुधाए मुझो चाचा यो दुरूद आहे जेको अथई ई होई थई पोड़न सा त इज़राइल पुजे शाबदा तबली जमात वारन के जो पोड़न के अतयात पको करायो था न त पोड़े के अतयात पको कराण इए तव जे तारा जी में डेडरियूं तो आहे को चाचण मुखे 2 किलो जेरियूं डेडरियूं तोरे देखारे हिकड़ी रखियो त बी ट्रप ॾींदी विधई कढई कटा खोलिया पिया तो जे वटि आहिनि ॾियो जे वटि न आहिनि 1000 कढी वञो मुल्ला भला रुगो वठंदा मुंहिंजे मोकल अथव 100 ॾेई 1000 खयूं वञो हलो बस कर मुल्ला त बेलचा न ठोके कुझु ॾियो बि सही न मुल्ला रुगो पुलिस वांगुरु वठण वेठी हाणे दुरूद माथो शुरू किया अज मुझे दिल चे थी चाचे गुलान जे बचड़े जे शादी में एड़ो दुरूद पढ़ूं जो सिज उभरण का पहिरियों चाचड़न मां पांजो दुरूद मोहम्मद जे रोज़े ते पहुच सुभान अल्लाह जो दुरूद शुरू किया अल्लाहुम्मा सल्ली अला सल्ली अला सल्ली अला सल्ली अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद बिनासियत वजी मोहम्मद करीम मोहम्मदिन रहीम मोहम्मदिन शफीक मोहम्मदिन हुवा सरमदन उम्मतन मुत्ततन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना ये गोदाजा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वींदो घणो करे दमो सां कॾहिं हलंदो पर टिकेट पाण भरींदो कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर अल्लाहुम्मा सल्ली अला सल्ली अला सल्ली अला सल्ली अला बस कर कटड़ू तो बेलचा ने ठोकिया असा नमाज ही पूरी ना यो कंदा जैसे मोहम्मद ते दुरूद न पढ़ा चाचड़ो दुरूद तव ठप्पो सवाजे नोट ते सरकारी ठप्पो न हुजे सौ हलंदो न अल्लाह तो जे अमल ते मुझे हबीब जे सुन्नत जो ठप्पो हुंदो यो अमल मा रब कबूल कंदो अल्लाहुम्मा सल्ली अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजज़ातिना रियाज़ातिना मोहम्मद मुझे वाई शुरू आ पर अरबी में छो त कुरान की बोली अरबी आ मक्के मदीने की बोली अरबी आ साहबा की बोली अरबी आ मुझे मौला अली की बोली अरबी आ मौला अली जा मुरीद बैयत हबरत कर बैयत असा का नफरत न कर भलिया हेदे भी हैदर अली अलिया असा
का नफरत असा का नफरत न कर भली आ हेडे भी हैदर अली अली आ अदला सांदे तू भी हली आ हेडे भी हैदर अली अली असा है दर्जा असा है दर्जा असा है दर्जा ये खल्क कादो आंदी कब्रिस्तान मां भी उठी आया है हाय अज चाचड़न से थकल आए रुगू 25 जा नोट सच्चा दा आहिन हाने वरी हिकिड़ो नोट कढियो आहे सरकार सॼी आकाश जा फोटो आहिनि अल्लाह मुंहिंजो फोटो हणी पोयां जल्द ब लिखी छॾियो ट्राली माण्हुनि जी विहारे छॾी मुले वरी अहिड़े जो फोटो आयो त उनजो मुल्क ठहण खां अॻु ई मरी वियो असां हैदर जा हुबदार आहियूं कदा आले नबी सां प्यार जंहिंजो अहल बैतन सां प्यार न आ तंहिंजे कलमे ते इतबार न आ तिन तड़ियलनि खां असीदार आ मुझे मुर्शिद पीरान पीर जी बोली अरबी आ पीरान पीर जा मुरीद ॿई हथ बुलंद करे हथन के झुमायो पीरन जो पीरा पीरन जो पीरा पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी असां जीलानी जा नौकर महबूब सुबहानी जा नौकर फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह हजरत आदम अलैहिस्सलाम जब दुनिया में बुरको पे मटायो पांजे पुट शीश अलैहिस्सलाम के वसीयत की तो बच्चा जडे के कम जी जरूरत पे तो अल्लाह को दुआ घुरजा दुआ कबूल न पवे तो मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ जा पोड़ो जमल दुनिया में वने न औलाद के नेकी जी वसीयत करे असा पोड़ा छा चवंदा आहिनि मरण महिल मरजो पर ट्रैक्टर न खपाए घोट के पिन जो पर बाईपास वारो प्लाट न ॾिजो मरे तो तब ये न तो जे दुआ कयो त कलमे सां मौत थे अल्लाह असा मेहनत ही दुनिया लाए कई अगतिला आजा मेहनत ही न कई पाथर पिछा हजरत बिलाल से दुनिया में वने पियो ज़ाल मथन खा रोई उठी वेठो ज़ाल के जे रोई जो थी चरी आंजा सुबाने हिन टाइम मां मोहम्मद जी कचेरी में वेठो नथा जो सुभान अल्लाह मज़ो ही ना ॾाढा सहाबा जा नौकर ॿई हथ बुलंद करे जाओ ॿई हथ मां भी कराची हैदराबाद ताईं शादियुनि जा प्रोग्राम पिया पर अॼु चाचड़नि थक गई लाहे अल्लाह तो हजरत आदम अलैहिस्सलाम जो पुत्र मिठे मोहम्मद थे दुरूद पढ़ जा कब न थई ना ता पुत्र पूछो शीश अलैहिस्सलाम बाबा यो केरा इन जो नालो त मां अॼु ॿुधो आहे हाय हजरत आदम जो जवाब पूछा जे तो अॼु ॿुधो आहे पर मां जन्नत में रही आयो आहियां घुमी आयो आहियां ॾिसी आयो आहियां पढ़ी आयो आहियां जन्नत में लातादाद वण हैं को भी एड़ो वण ना है जंहिंजे पन ते मोहम्मद जो नालो लिखियो मिटाई तो जे चंद्र 14 रात जा 14 जो चंद्र बीठो आ बाहर पर है शामियाना हणी चाचड़ा लिखायो थस कदे पियो लतीफ गालाए जडे 14 ते मस्ती थस चाचड़ भी 14 जा मिसाल दीना आयो ना पानी थदो आ केतरो जड़ी बर्फ चाय मिठी हे चाचो भलो है हेड़ो मानो मुखे न मिलो धक्कई पक्का चाय मिठी आ केतरी जड़ी माखी फलानो मानो सोहणो आ केतरो गाल त कर तुझे बात मा गिग पई वहे जे जेड़ा 14 दा चंद्र
बस इतने हुस्न खत्म बिटाई जादो जय चंद चोदियां रात जा तू सही सही करी सिंगार पर पहुंची न पिरिय के तोड़े हीला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो चंद्र तुझी साथ पाड़िया न पिरिय सा तू अच्छो मंजरात मुझे मोहम्मद सदाई सोजरो चंद्र चमाए सच्चो लतीफ सोचे काबिर जे न त सच्चो चवा सच्चो दुखियो आ चा चढ़ाओ मामूले खे लॻो सच्चो चए हाणे अचे थो न रमज़ान मस्जिद जे दर ते असां मुल्हनि जी पुलिस चौकी लॻल हूंदी पुलिस वारा गाॾियूं चेक कंदा आहिनि असां मानियूं चेक कंदा चवंदो अथई मच्छी हलो कमरे चवंदो अथई वाङण रखो हिते वाङण चाचड़ खान मच्छी तूं केर सच चए मिटाई जादो जय चंद्र चवाए सच ये मच्छी मूर न भाए कॾहिं हो भिरी सनड़ो कॾहिं एॾो सनड़ो जो मुल्हनि खां बि नथो लॻे हाणे पहिरीं रमज़ान ते असां दूरबीनियूं हणी ॻोल्हींदासीं पोइ वरी पछाड़ीअ मोला छा चवंदा पिशावर जे पहाड़ुनि में ॾिठो चाचड़नि कोन ॾिठो हुननि ॾिठो दर्द कम के मोला चंड चवाए सच ये मच्छी मूर न भाए कॾहिं हो विरी सनड़ो कॾहिं हो विरी गच जे मुंह में बरई मच्छ परतो में नाहे पेशानी पीरी हाणे जेको बैत तो पढ़ाने चाचड़ फकीर वो लतीफ महबूब ने मीलाद ते चयो जमण थे मां आयो ही लतीफ जे दरगाह तो आया सुभान अल्लाह जो तो पढ़ा मजो ही न था क्यों डाडा लफ्ज बुध जा सैयद जा लफ्ज चदो खणी नीण खुमार मां जा कयाई नाज नजर भला बेटा बस बाल जो जमंदो है ना ओचे तो अख खोली बिटाई तुझे महबूब जी मीलाद थी साईं पंहिंजो नूरानी अखड़ियूं मुबारक खोलियूं एडो नूर एडो नूर एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंद्र के भी लिखण जी जाइ न पई मिले खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर सूरज शाखूं झकियूं कयूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल पर झको थियो जोहर जान बचे त जमाल इंतहाई लंबो चौड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ बिचाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ता बिरादर मुकर्रम मुजाहिद इस्लाम ये गरगोश हालिज साईं रुश्तुल्लाह हालिज भी साहब के मारिफत चाचो गुलसन साहब जे दावत भाउ नेमतुल्लाह साहब जे दावत भाउ मुमताज साहब जे दावत चाचड़ बिरादरी जे दावत घोट सज्जाद जे सुन्नत निकाह जे मौके ते ये दीनी प्रोग्राम थिया ये काफी बुजुर्ग आया हैं नाथ खाना आया हैं अजो कच्चे थे रब जे रहमत जा वड फड़ा मियां वसी पया डाडिया नथा जो सुभान बुलंद आवाज़ सा ये शादी सुन्नत वारो तरीको मोहम्मद जे सदके असा के मिलो जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलो मोहम्मद जे सदके रमजान मिलो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलो मिठे मोहम्मद जे सदके अन्या को मल्लो नाराज न थे मैं तो जुमलो जमा असा के रब मिलो मोहम्मद जे सदके मिलो दादा न था जो सुभान अल्लाह आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ बैयत असांजा त भाग ही भला रोजा सभिनी के ॾिनई रमजान असांखे ॾिनई किताब सभिनी खे ॾिनई कुरान असांखे ॾिनई
ॾींहं सभिनीनि खे ॾिनई, जुमो असांखे ॾिनई, दीन सभिनीनि खे ॾिनई, इस्लाम असांखे ॾिनई, किताब सभिनीनि खे ॾिनई, क़ुरान असांखे ॾिनई, चाचरनि जे शादीअ में अचण वारा नबी सभिनीनि खे ॾिनई, पर नबीअनि जो सरदार मोहम्मद असांखे ॾिनई।